सतगुरु चंदा करामात कहर जो नालो आ देखणी ना है दीन काजी तोखे भी प्यारो आसा के भी पो जे हिक गारंटी तू दे जे तुझे दीन में अचूंदा मौत नहीं दी तो पो असा कबूलण लाए तैयार काजी चे तो मौत किए नहीं दी मौत न अचणी है से पो 4 दी वधिक पेंजो धर्म छडे तुझे दीन में अची करे जीण को पो सिर मथे करे 4 दी घट पेंजे धर्म में छो न जीऊं मौत कबूल है न कबूली दासे दीन जे मौत जो भव नथो थे दिसो तेग सामो केडी वडी आ केडी तिखी आ एक झटके सा ता जो सीस धड़को अलग थी वेंदो अज भी समो दव कबूले वठो दीन सतगुरु चेंदा ओ माखे मौत जा ढजावा देंदो माखे चेंदो मौत जो भव मां तो दुनिया के गीत पढ़ाया है मां जोप जो सो बिनस है परो आज के काल नानक हर गुण गाए ले छाड़ सगल जंजाल मां तो दुनिया के गीत हुए गारण सिखाया है मां चिंता ताकी कीजिए जो अनहोनी होए एह मार्ग संसार को नानक कोई थिर ना रहणो मां तो दुनिया के चई आया मां राम गयो रावण गयो जाको बहु परवार कहो नानक थिर कछ नहीं सुपने जो संसार मां तो दुनिया के चई आया मां चेतना है तो चेत ले निस दिन में प्राणी छिन छिन औद बेहाद है फूटे घट ज्यो पानी मां दुनिया के गीत मौत जा देखाया मां तू मां के मौत जा ढजावा देंदो काजी चे दो तेग बहादुर बुद्धि वठ मां खानदानी काजियां मां खानदानी काजियां मुझो डाडो भी काजी होयो मुझो प्यू भी काजी होयो हणे मां भी काजी आ दरोगो आवाज दई चे तो हे दिस खानदानी काजी आ मां खानदानी दरोगो आ मुंजा बा डाडा भी दरोगा ही होया जलाद चे तो मां भी खानदानी जलाद आ सतगुरु चेंदा कुदरत केडो सोनो सबब बनायो आज तू खानदानी काजिया तू खानदानी जलादा तू खानदानी दरोगवा ओ मां भी खानदानी शहीदा मुझो डाडो गुरु अर्जन देव महाराज भी शहीद होयो काजी साहब मुझा इंदड़ पोटरा भी तुझे इनी जलादन जे हथों अगते हली शहीद थींदा एक फर्क ते जरूर पौंदो जे केड़ो फर्क पौंदो जे तू खानदानी काजिया तुझे घर में खानदान तुझे खानदान में काजी जी पदवी न रहंदी तू खानदानी दरोगवा तुझे घर में भी या पदवी न रहंदी तू खानदानी जलादा तुझे जड़ा पटजी वेंदियूं पर एक गाल याद रख जाए मुझो डाडो भी शहीद होयो अगते हली मुझा पोटरा भी शहीद थियणा नी छो जो मुझे खानदान मो शहीदन जी रीत के कोई नथो खसे सके यह कायम रहंदी काजी चुप थी वियो जे तो कोई आखिरी ख्वाहिश बुधायो गुरु तेग बहादुर साहिब चंदा आखिरी दफो असा के नी कुई ते स्नान करण जो नी खुई ते स्नान करण जो असा स्नान करे जपजी साहिब जो पाठ आरंभ कंदा से असा जो पाठ पूरो थे पो ता पेजी सजा जेकी ता के जणी आ ता नहीं छजो सतगुरु स्नान क्यों चौकड़ो मारे जड़ी माल सतगुरु वेठा अखियूं बंद कयूं शुरू करे छो जपजी साहिब सात संग जी सब जपियो अज अखि नगो आणियो उनी चांदनी चौक के शरीरक तौर ते परियूं सुरतियूं रब दिनियूं नी चाहियूं एक मिनट में पंहिंजी सुरतिन के असां ओडे वठी वञी सघूं था महसूस कयो जड़ी माल सिख सामो भी करे ॾिसिन था गुरु के शहीद थींदे अखिन में दर्द अंदर में दाहा चेहरे ते जलाल अखियूं गाढ़ियूं लाल रोई रोई सतगुर सामो विराजमान इन अखियूं बंद करे हथ जोड़े जड़ी माल शुरू क्यों गडजी जपियो जी एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भौ निर्वैर काल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच सतगुरु पाठ कंदा वजन पिया अखियूं बंद हुयूं दुनिया के खबर हुई जी गुरु तेग बहादुर साहिब पाठ पूरो कंदा तेग हल्दी सतगुरु के शहीद क्यों वेंदो जेड़ी माल सतगुरु पौड़ी ते पहुता जत पहारा धीरज सुनियार अहरण मत वेद हथियार भौ खल्ला
अगन तपताओ भांडा भाओ अमृत तित ढाल घड़िए सबद सची टकसाल जिनको नदर करम तिनकार नानक नदरी नदर निहाल। जड़ी माल पाठ पूरो थियो अची सलोक ते पहुता। सलोक पवन गुरु पानी पिता माता धरत महत दिवस रात दोए दाई दाया खेले सगल जगत चंगियाइया बुरियाइया वाचे धर्म हदूर करमी आपो आपनी के नेड़े के दूर जिन्नी नाम ध्याया गए मसकत घाल नानक ते मुख उजले केती छुट्टी नाल। जियां कयो केती छुट्टी नाल सीस झुकायो हेठ को जुल्म जे अगो न औरंगजेब जे अगो न सीस झुकायो अकाल पुरख जे अगो सीस झुकण जी देर हुई। वरी काजी आवाज ॾेई चए तो सोचे वठो सतगुर कंध मथे रखयो काजी तलवार खणी जीअं हलाई सिर सतगुर जो धड़को अलग थी वियो। रिड़दो रिड़दो अलाए काथे वञी पहुतो। सतगुर शहीद थी विया। जड़ी माल काजी ढिजावा दे पियो न सोचे वठो उते कोई शायर लिखे तो के शायर जी उडारी है। सतगुर चेंदा तू असा के तेग जा ढिजावा देंदो तलवार आ तेग आ लगदी दर्द थींदो वो असा जो नालो तेग बहादुर आ। माने तेग जो धणी तेग बहादुर जो मतलब हुंदो तेग जो धणी। तू तेग जा ढिजावा देंदो मैं हाँ तेग शायर चे तो ते कढ़ ले तेग तू भी मुझो नालो तेग बहादुर आ तू भी तलवार कढ़ तेग कढ़। मैं हाँ तेग ते कढ़ ले तेग तू भी एक दो नहीं परख ले 100 तेगा मैनू लकबा है तेग बहादुरी दा मेरे सावे नहीं सकदियां हो तेगा। मैं ता जमदियां ही तेगा दी छां माणी वेख पिता दियां पहनियां 2 तेगा मेरे पिता दी अणख बहादुरी ते रहा परखदा तेरा प्यो तेगा। हुण भी वेखी औंदे भविख अंदर मेरे पुत्र ने वहाणियां ओ तेगा ओदी तेग विचों जेड़ी तेग निकलू औरंगजेब लखां लेगी तेरियां खो बोले सोनिहाल सत श्री अकाल। तुझू लखे तेगा मुझे पुत्र जी तेग खोए छदी। वाकई साध संगत जी जेकी तेग गुरु गोविंद सिंह महाराज खई लखन जा करोड़न जा शरीर कंभण लगा हुआ। शहादत साध संगत जी एडी वडी आ शायद बयान करण लाए जिक्र खपे तो बयान करण आसान न है। आनंदपुर जा किला छडण सरसा नदी ते परिवार जा विछोड़ा चमकौर जी गढ़ी में सामो बलाल बिहाए करे शहीद करायण कलगियूं सजाए मौत सां परणायण। बल्लाल माता गुजरी सां थदे बुर्ज में माता गुजरी जा बारन के दिलासा ॾियण हा सुबह अची वेंदा ॿिए ॾींहुं मिली वेंदासीं वरी असांजो परिवार गॾु वेंदो गॾु खिलंदा ॻाल्हाईंदासीं। उन नंढड़नि लालनि जो सरहंद जी दीवारनि में वञी बीहण वज़ीर खान जे साम्हूं फतेह ॿोलाइण सभिनि खे चुप कराइण माछीवाड़े जा जंगल नूरे माही जी दास्तां ॿुधाइण कुछ भी बयान करण जेतिरो न आहे इतिहास एतिरो वॾो आहे। साध संगत जी टाइम पूरो थी चुको आहे। जेतिरी सतगुरु छो जो ॾिहाड़ा हलनि पिया गुरु तेग बहादुर साहिब जी शहादत जा ईंदड़ 20 तारीख़ खां पोइ उहे आनंदपुर जे किले जा छॾण सरसा नदी जा विछोड़ा हर शइ शुरू थी वेंदी। उहे ॾिहाड़ा शुरू थींदा वरी पोइ उनजी सेवा सतगुरु जेकी वरिती जी अॼु जे लाइ कोई भी ॻाल्हि जे संगत खे बुरी लॻी आहे मंदी लॻी आहे हथ जोड़े दासी माफ़ी वरदी। अचो साध संगत जी हिकु शब्द जी हाज़िरी लॻारायो उन खां पोइ गॾो गॾु आनंद साहिब जो पाठ करे समाप्ति आहे।